ही मैटर सिर्फ़ ऐं सिर्फ़ मुंहिंजे ऐं मुंहिंजे ख़ुदा जे विच जो आहे। आई एम नॉट सपोज टू आंसर दिस टू एनीवन। हक़ मौजूद साथियो, जीएसएन जिया लतीफ़ ऐं तव्हांजी मिसना मुनवर। उमीद कयां थी त सभु खेरो खेरियत सां हूंदा। दोस्तो, अॼु ही मुंहिंजे वीडियो ठाहिण जो मक़सदु सिर्फ़ एतिरो आहे त हिकु अरसे खां सोशल मीडिया ते स्पेशली फेसबुक ते मुंहिंजे नाले सां फेक अकाउंट्स ऐं पेजिस रन कया वञनि पिया, जिन तां मज़हब मुख़ालिफ़ लसानी ऐं मुसाद मवाद शेयर कयो पियो वञे, जंहिं सां मुंहिंजो को बि तालुक़ न आहे। मुंहिंजे हिन वीडियो बयान खे ऑन दी रिकॉर्ड रखियो वञे त जीअं वक़्त ते कमु अची सघे। अगरि इन्हनि फेक आईडीज़ ऐं पेजिस तां ईंदड़ वक़्त में कंहिं बि क़िस्म जो मवाद शेयर कयो वञे थो जंहिं सां कंहिंखे मज़हबी या लसानी ठेस पहुचे थी या दिलि आज़ारी थिए थी, त उन सां मुंहिंजो न अॼु तालुक़ आहे न सुभाणे। छो जो आउं कॾहिं बि पंहिंजी लाइफ में एफटी यूज़ न कयो आहे। मूंखे अगरि को बि मैसेज, को बि पैगाम पुॼाइणो हूंदो त उहो आउं पंहिंजी वीडियो ठाहे करे ज़बानी पहुचाए सघां थी। आउं इन्हनि फेक अकाउंट होल्डर्स ख़िलाफ़ एफआई में कंप्लेन करे इन्हनि सभिनी जाली अकाउंट होल्डर्स ख़िलाफ़ कार्रवाई कंदुसि। पर तेसि ताईं आउं तव्हां सभिनी भाइरनि खे गुज़ारिश कयां पई त तव्हां मुंहिंजे नाले सां को बि फेसबुक ते अकाउंट ॾिसो था त तव्हां उनखे रिपोर्ट कयो, त जीअं ही कंहिं बि तरह जी का बि हेट या कंट्रोवर्सी न फैलाए सघनि। छो जो असांजो मक़सदु आहे पंहिंजी सिंध धरतीअ सां प्यार करणु, हिन सोसाइटी में, हिन समाज में भाईचारो मोहबत जो पैगाम पहुचाइणु, न कि फेसबुक ते पब्लिकली वेही करे दुश्मनियूं करणु, कंट्रोवर्सियूं करणु। काइंडली हिन मुंहिंजी वीडियो खे शेयर कयो वञे त जीअं सभिनी मुंहिंजे भाइरनि ऐं भेनरुनि ताईं इहा वीडियो पहुचे ऐं उहे बि इन चीज़ जे बारे में अवेयर थी सघनि। रिसेंटली हिकु सॉन्ग रिलीज़ थियो आहे जेको मंदिर में शूट कयो वियो आहे, जंहिंमें मूं सां गॾु अफ़शीन ऐं आफ़िया मॉडलिंग कई आहे। उन ते काफ़ी मुंहिंजे भाइरनि खे एतिराज़ थियो आहे त आउं इन सिलसिले में अर्ज़ु कयां थी त मां हिकु एक्टर, यूट्यूबर, वीलॉगर ऐं सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आहियां। इहो मुंहिंजो प्रोफेशन आहे। इन सां मुंहिंजे मज़हब या अक़ीदे जो को बि तालुक़ न आहे। असां उन सॉन्ग में जस्ट परफॉर्म कयो आहे। असां अदाकार आहियूं। असां जस्ट अदाकारी कई आहे। जेका सिंध में रवादारी, जेका सिंध जी शान हुई, जेका अमन परत शहर, जेको सभु गॾु रहंदा हुया, अगरि तव्हां हीउ सॉन्ग नाहे ॿुधो त काइंडली वञी करे तव्हां पूरो सॉन्ग ॿुधो त हिन में कहिड़ो मैसेज या कहिड़ो पैगाम शेयर कयो वियो आहे। असांजे हीउ सॉन्ग करण जो हरगिज़ इहो मक़सदु न आहे त कंहिं बि मज़हब खे हेट कयूं या कंहिं बि मज़हब खे मथे कयूं या कंहिं बि मज़हब जे बारे में सुठो या बुरो ॻाल्हायूं। असां जस्ट परफॉर्म कयो आहे, जेका सिंध में हिकु रवादारी, जेको अमन या जेका यूनिटी आहे, उहो ॾेखारियूं। उमीद कयां थी त तव्हां सभिनी खे तव्हांजे क्वेश्चन्स जा आंसर्स मिली चुका हूंदा, जॾहिं त ही मैटर सिर्फ़ ऐं सिर्फ़ मुंहिंजे ऐं मुंहिंजे ख़ुदा जे विच जो आहे। आई एम नॉट सपोज टू आंसर दिस टू एनीवन। उन खां पोइ बि अगरि आउं इहे चीज़ूं जस्टिफाई कयां थी जस्ट बिकॉज़ ऑफ डेट कि तव्हां सभिनी मूंखे सिंध जी धी कयो आहे, तव्हां मूंखे पंहिंजी अधी कयो आहे, त मुंहिंजो फर्ज़ु आहे त अगरि तव्हांखे लॻे थो त तव्हांजी भेण कंहिं ग़लति रास्ते थी वञे या किथे भटकी वई आहे, त मां तव्हांखे अवेयर करे सघां, तव्हांखे ॿुधाए सघां त अहिड़ो कुझु बि न आहे। असां जेको बि सॉन्ग ठाहे, जेकी चीज़ूं बि कयूं, त उहे सिर्फ़ु उन सॉन्ग जो हिसो हुयूं। उहो परफॉर्मेंस हुई जेका असां कई। आख़िर में मां सिर्फ़ु एतिरो चवंदसि त मां सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पंहिंजी सिंध धरतीअ सां प्यार करणु ॼाणियां थी। मूंखे न आहे ख़बर त फेसबुक ते मुंहिंजे नाले सां कहिड़ा मुंहिंजा दुश्मन ठाहिया विया आहिनि।